मेहमान आहिनि मोहतरम नज़र कंदा जे न रुगो सिंधी पंजाबी सराइकी ऐं उर्दू मां सिंधी तर्जुमा कया आहिनि बल्कि सिंधीअ मां ॿिनि ॿोलियुनि में पिणु तर्जुमा कया आहिनि ऐं हिन जा तक अणछपियल जेकी किताब जो तइदाद आहे लॻभॻि 30 ऐं छपियल किताब हिन जा 30 आहिनि जहिड़े मशहूरु किताब आहिनि गदा मातम औरत जो वफ़ा जो ऋणपट वाट वाटी ऐं शेख याज़ी कहाणी जो उर्दू तर्जुमो ऐं 6 अणछपियल किताब पिणु हिन जा छपाई हेठि आहिनि इन पंहिंजे असां मौज़ूअ ते शुरू कंदे मौज़ूअ ते बहस कंदे सभ खां पहिरियां असां नगर खां सवाल कंदासीं त असांजे सिंधी अदब में तर्जुमे निगारी जा पहिरियां कहिड़े दौर खां महिरबानी सिंध दोस्ती सथ जी मूंखे तव्हां मौक़ो ॾिनो आहे हीउ मौज़ू तर्जुमे निगारी जी सिंधी अदब में अहमियत इंतिहाई अहम मौज़ू आहे ऐं तव्हांजे सवाल खां अॼु बि थोरो तर्जुमे निगारीअ जी अहमियत ते 4 ॻाल्हियूं ज़रूरु कंदुसि त तर्जुमे निगारीअ जो जेको फ़न आहे उहो सॼी दुनिया जे यूनिवर्सिटियुनि में ट्रांसलेशन स्टडीज़ जे नाले सां पढ़ायो ऐं पाकिस्तान में गुजरात यूनिवर्सिटी वाहिद यूनिवर्सिटी आहे जंहिंमें इहो डिपार्टमेंट क़ाइमु थियो ट्रांसलेशन स्टडीज़ जे नाले सां तर्जुमे जो फ़न तर्जुमे निगारी जी अहमियत तर्जुमे निगारी जो उसलूब तर्जुमे निगारीअ जा क़िस्म ऐं उन्हनि जा असर समाज ते जेको तमामु वॾो मौज़ू आहे तमामु घणी ॻाल्हि ॿाल्हि जो तकाज़ी आहे घर करे थो त हिन ते मुख़्तलिफ़ पासनि ते ॻाल्हायो वञे तव्हांजो जेको सुवालु आहे उन खां इहो ज़रूरु चवंदुसि त तर्जुमे निगारी या तर्जुमो हिकिड़ो त उनखे जेको आम तौर ते असां वटि हिकिड़ो जुमिलो चयो वेंदो आहे पढ़िया लिखिया दोस्त ख़ासि तौर ते अदब सां लॻाइजनि त तर्जुमे ऐं तहरीक में फ़र्क़ु थिए थो इन जो हिकिड़ो वॾो तारीख़ी पस मंज़र आहे दुनिया जे अंदरि इस्तेसाली तबिक़नि इस्तेसाली क़ुवतनि साम्राजी क़ुवतुनि अवाम ताईं इल्म खे न पहुचाइण जे लाइ पहुचण में रुकावट विझण जे लाइ तर्जुमे ऐं तख़लीक़ जे विच में फ़र्क़ु कयो ऐं उन ते पाबंदियूं लागू कयूं सॼी दुनिया जो इल्मु अदब साइंस सॼी दुनिया जो असल में इहो जेको तर्जुमे जो अमल आहे इहो हिकु लिखणीअ जो ॿी लिखणीअ में उतारो न आहे पर इहो जेको तर्जुमे जो अमल आहे इहो हिकिड़ी सकाफ़त जो ॿी सकाफ़त में मुंतक़िल थियण जो अमल आहे ऐं मां त सम्झां थो दुनिया जा हर उहे वॾा वॾा ॾाहा दानिश्वर अदीब स्कॉलर इन्हनि सभिनी जो इहो मौक़िफ़ रहियो आहे त असांखे जेको कुझु मिलियो आहे सॼी दुनिया तर्जुमे जे ॾे वठ वारे अमल मंझां तर्जुमे जे अमल मंझां ई दुनिया जहान जो इल्मु अदब साइंस फ़लसफ़ो नफ़्सियात तारीख़ जेको कुझु आहे उहो सभु असां तर्जुमे जे वसीले हासिलु कयो तंहिं करे तर्जुमे जो अमल बुनियादी अमलनि मंझां हिकु अमल आहे उनजी वॾी अहमियत आहे तव्हां ॾिसो त यूनान जो इल्मु ऐं अदब जेकॾहिं उनखे अरब तर्जुमो न कनि हा ऐं उहो तर्जुमे जी शकिल में वरी यूरोप ताईं न पहुचे हा त हिन वक़्तु जेका फ़लसफ़े जी सूरत हाल आहे हिन वक़्तु जेका अदब जी सूरत हाल आहे भले अरस्तो जी पोइटिका छो न हुजे अफ़लातून जी जमहूरिया छो न हुजे उन सॼे अमल में जेका शइ असांखे अहम नज़र अचे थी उहो तर्जुमे जो अमल आहे ऐं उन तर्जुमे जे नतीजे में ई उहो सॼी दुनिया जो जेको इल्मु अदब साइंस फ़लसफ़ो उहो हिकु जॻह तां ॿी जॻह ताईं पहुचे थो पहुचंदो रहियो आहे यूरोप जे अंदरि जेका सभ खां वॾी ॻाल्हि थी सॼे यूरोप खे जदीद जेको यूरोप आहे इनखे रेनेसांस वारी जेका तहरीक हुई इनलाइटमेंट जी जेका तहरीक रोशन ख़्याली जी रोशन फ़िक्री जी जेका तहरीक हुई या यूरोप जी बेदारीअ जो जेको दौरु आहे उन में असां ॾिसूं था त जेके
ईसाइयत जे अंदर सब खां वॾो जेको मामलो थियो उहो हुयो प्रोटेस्टेंट तहरीक जो उभरी अचणु ऐं उन प्रोटेस्टेंट तहरीक जो सभ खां वॾो जेको बुनियादी ख़्याल हो या उन बुनियादी मतो ॻाल्हि हुई जेके घणो झेड़ो थियो घणो वाद विवाद थियो माण्हुनि खे मारियो वियो माण्हुनि खे साड़ियो वियो माण्हुनि ते पाबंदियूं हुयूं उहो वॾे में वॾो मसइलो सभ खां वॾो मसइलो तर्जुमे जो मार्टिन लूथर किंग जेको बाइबल जो तर्जुमो कयो जर्मन ॿोलीअ में ऐं ॿियनि ॿोलियुनि में जेके तर्जुमा थिया उन्हनि तर्जुमनि कलीसिया खे जागीरदारनि खे बादशाहनि खे वज़ीरनि ऐं अमीरनि खे छिड़काए रखियो कि थिए छा पियो इन सां उहो जेको इल्मु हो उहो जेको अदब हो जेका हिकटी मोनोपोली मज़हब जे मथां मज़हबी ठेकेदारनि जी उहा मोनोपोली तर्जुमे जे वसीले ख़तमु थियण लॻी तंहिंजे करे इन जी तमामु वॾी अहमियत आहे असां वटि सिंधी अदब में जेके तर्जुमे निगारी जो जेको तव्हांजो सुवाल हो पहिरियां जेके आहिनि उहे असांखे हूअं त पुराणा आहिनि मिसाल तौरु सिंध जा हिकिड़ो तमामु वॾो हिसो आहे सिंध जे आलमनि जो जंहिंमें अरबीअ में फारसीअ में जेको इल्मु अदब आहे न रुॻो सिंधी आलम पाण अरबीअ में लिखियो आहे फारसी में लिखियो आहे पर फारसी ऐं अरबीअ मंझां जेको क़दीम दौर जो इल्मु अदब आहे उनखे सिंधीअ में तर्जुमो उनखे मिसाल तौरु भिटाई जेकॾहिं रूमीअ जी ॻाल्हि करे थो भिटाई जेकॾहिं किथे किथे उहो रूमीअ खे त यादि थो करे मुर्शिद तौरु यादि थो करे पर किथे किथे असीं ॾिसूं था त हू हाफ़िज़ जा शेर आहिनि ॿिया खोड़ फारसी जा क्लासिकल शाइर आहिनि उन्हनि जी शाइरी जो तर्जुमो पेश थो करे या हिंदीअ मां इहो भिटाई उन शइ खे पढ़ियो भिटाई उन शइ खे सम्झो कबीर आहे कबीर जी शाइरी आहे बाबा फरीद जी शाइरी आहे भिटाई वटि जीअं तीअं मिले थी त इहो तर्जुमो आहे ख़ुदि भिटाई पंहिंजे तौर में इन अमल मंझां असांखे जेका असांजो जेको बि विरसो आहे सॼी इंसान ज़ात जो उन में तर्जुमे जो तमामु वॾो किरदारु आहे बुनियादी किरदारु आहे अहम किरदारु आहे मिसाल तौरु सॼी दुनिया में हिन वक़्तु जमहूरियत सभ खां वॾो ताक़तवर निज़ाम जमहूरी निज़ाम असांजो त कोन्हे यूरोप जो आहे असां उनखे कीअं क़बूल कयो नज़रियाती तौर ते फ़िक्री तौर ते जॾहिं उन जे बारे में जेको कुझु लिखियो वियो उहो तर्जुमो थी अॻियां आयो ऐं दुनिया जा वॾा जेके दानिश्वर वॾा फ़िक्री निज़ाम आहिनि मार्क्सिज़म आहे मार्क्स ऐं लेनिन खे त असां डायरेक्ट सिंधीअ में त उन्हनि कोन लिखियो पर असांजे अकाबर मार्क्सिज़म खे लेनिनिज़म खे माओइज़म खे सॼो जेको तरक़ी पसंदि आहे अदब आहे उनखे तर्जुमो कयो उहो तर्जुमनि जी शकिल में सॼी दुनिया में उहो पखिड़ियो आहे ऐं तव्हां अदब जे हवाले सां ॾिसो हिकिड़े ज़माने में रीडर्स डाइजेस्ट वारनि हिकिड़ो सुवालु कयो सॼे यूरोप में रीडर्स डाइजेस्ट दुनिया जे अनेक ॿोलियुनि में शाया थींदो अंग्रेज़ीअ में वॾो तमामु वॾो रिसालो अंग्रेज़ी जो रिसालो सॉरी अनेक ॿोलियुनि में शायदि थींदो पर अंग्रेज़ी जो तमामु वॾो रिसालो उन्हनि हिकिड़ो सुवालु कयो त यूरोप जो सभ खां मशहूरु तरीन किताबु कहिड़ो कहिड़ी ॿोलीअ जो आहे अच्छा कंहिं लिखियो आहे रीडर डाइजेस्ट नाला ॾिना वॾनि लेखकनि जा नाला ॾिना शेक्सपियर जो नालो हुयो उनमें जॉनसन जो नालो हुयो उनमें ड्राइडन जो नालो हुयो कंहिं उन्हनि मंझां को बि नालो सिलेक्ट न कयो बाबा इहो न आहे कहिड़ी ॿोलीअ जो आहे लिखियो वियो आहे उहो बि न आहे पछाड़ी में रीडर डाइजेस्ट वारनि पाण अनाउंस कयो त इहो दुनिया जो जेको मशहूरु तरीन किताबु आहे यूरोप जो सभ खां घणो पढ़ियो वेंदड़ किताबु अलिफ लैला अलिफ लैला अरबी अदब जो शाहकार आहे पर यूरोप उनखे पंहिंजी किताब तौरु क़बूल कयो तंहिंजे करे असां वटि मिर्ज़ा खलीज बेग हूअं त असां वटि क़दीम तौर में तर्जुमे जा मामला मिलनि था असां वटि अरबी जा खोड़ सारा किताब आहिनि फ़िक़ह जा अरबी का पंहिंजो क़ाइदनि जा ग्रामर जा असां वटि तर्जुमा थिया आहिनि सिंधीअ में या ख़ुदि अरबी फ़िक़ह खे सिंधीअ में तर्जुमो करे ओरिजिनल किताबनि तौरु हासिलुल नहज जे नाले सां दायरे वारनि जी सिंधीअ जे नाले सां उन्हनि खे पेश कयो आहे पर जदीद तर्जुमे जी जेका असां वटि लहर आई आहे जदीद अदब जो जेको अबो आहे उहो मिर्ज़ा खलीज बेग आहे अंग्रेज़ दौर में असांखे सभ खां पहिरियों घणे खां घणा तर्जुमा जन असांखे जदीद इल्मनि खां रुशनास करायो फ़लसफ़े खां वठी असां तौरु हुन पंहिंजो तहज़ीबुल अख़लाक़ मिर्ज़ा खलीज बेग फ्रांसिस बेकिन जे हिकिड़े किताब जो तर्जुमो कयो मुंहिंजे ख़्याल में त फ्रांसिस बेकिन जो आहे
वो तहज़ीबुल अख़लाक़ के नाले से ऐं इन उन मुख़्तलिफ़ फ़िल्मुनि ते ऐं हुनजा तर्जुमा वरी शानदार तर्जुमा शाइरी आहे या ॿिया हुनजा जेके शेक्सपियर जा तर्जुमा उहे बि असांखे असुली तर्जुमा लॻे माना ईअं लॻे ई नथो कि इहे तर्जुमा न आहिनि त असां वटि जेको तर्जुमे जो पहिरो आहे जदीद दौर में उहो असांखे अंग्रेज़ दौर खां 1843 में सिंध ते अंग्रेज़नि जे कब्ज़े खां पोइ तुर्त ई असां वटि तर्जुमनि जो दौर शुरू थियो आहे ऐं हिंदुस्तान में फोर्ट विलियम कॉलेज आहे अंग्रेज़नि जेको कलकत्ते में क़ाइमु कयो उन तर्जुमे खे वॾी हथी ॾिनी उन खां पोइ सिंध में वरी असांखे मिर्ज़ा कलीच बि उन खां पोइ असांजो मोहम्मद उस्मान नीपलाई आहे सिंधीअ में तमामु वॾो तर्जुमे जो वॾो नालो आहे खोड़ सारा तर्जुमा आहिनि असांखे जेके तर्जुमे जा जदीद पैरा मिलनि था या ईअं असां वटि विरहाङे खां अॻु तमामु वॾो ज़ख़ीरो आहे जेको ॿियो तव्हां जेको ॻाल्हाईंदे चयो त असांखे जेके तर्जुमे निकारे जा पहिरियां हिन जा क़दीम दौर मिलनि था तव्हां हुन सां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कई त छा लतीफ़ बि ॿियनि माना शाइरनि खे तर्जुमो कयो आहे त इहो छा लतीफ़ इहो त असांजे लाइ हिकिड़ी नई ॻाल्हि थी पई शाल बि ॿियनि माना शाइरनि खे तर्जुमो कयो त अहिड़ा कुझु मिसाल जेकॾहिं तव्हां पेश कयो त इहो मिसाल तौरु जेकॾहिं असीं हुनखे मां हिकु तर्जुमे निगाह जी हैसियत सां ऐं सम्झां थो त ख़्याल जेके जॾहिं तव्हां ॿियनि जा ख़्याल उन्हनि जी ॿोलीअ में पढ़ो था ऐं वरी उनखे पंहिंजी ॿोलीअ में पेश था कयो तव्हां उनखे शाइरी में उनखे तत्व चइबो आहे पोइ लॻी करणु पर आउं उनखे तर्जुमे जी हिकिड़ी शकिल बि सम्झां थो मिसाल तौरु जर में पंछी एक पारगड़ी 50 बाबा फरीद जो दोहो आहे जर में पंछी एक सर में पंछी एक पाड़ेरी 50 भेटाई जो सर में पंछी हिकिड़ो पाड़ेरी 50 ॻाल्हि त साॻी आहे ॻाल्हि बि साॻी आहे लफ़्ज़ बि साॻिया आहिनि ऐं हुनजो मफ़हूम बि साॻियो आहे मिसाल तौरु हाफ़िज़ जो हिकिड़ो शेर आहे हुनजो तर्जुमो आहे त भेटाई चयो त मूंखे मूं पिरियनि ॿधी गुबार में पर तख़्ता बंदि करदमि हिन जो मूंखे सॼो शेर नथो अचे हाफ़िज़ जो हुनजो मफ़हूम इहो ई आहे त मूंखे तख़्ते सां ॿधो अथनि वरी हाणे मूंखे दरिया में उछलायो अथनि ऐं हाणे चवनि था त मता पाण खे बचाए पाणीअ खां पाण खे बचाए ईअं कबीर जो मशहूरु पंहिंजो शेर आहे त नैना कीअं इहो त तोहे ढांपड़ो ना कोई तुझको देखे ना तुझको देखंदुम हाणे मां हुन में भेटाई बि चवंदा अखियुनि में थी वेह त वारे ढकियां तोखे ॾिसे न ॾे आउं न पसां कींदियो ईअं असांखे तमामु घणी शयूं मिलनि थियूं आउं सम्झां थो त इहो जेको सॼो सफ़र आहे ख़्यालनि जो सफ़र आहे फ़िक्र जो सफ़र आहे अदब जो सफ़र आहे इल्म जो सफ़र आहे साइंस जो फ़लसफ़े जो सफ़र आहे उहो सॼो सफ़र हुन में सभ खां वॾो जेको टूल आहे वॾे में वॾो टूल वॾे में वॾो औज़ार अॼु असीं ॻाल्हायूं था दुनिया जे मुख़्तलिफ़ नज़रियनि ते ॻाल्हायूं था अदब में ॻाल्हायूं था मां ख़ुदि त जॾहिं चवां थो तर्जुमे निगारीअ जे हवाले सां ट्रांसलेशन स्टडीज़ हिकिड़ो अलॻि डिपार्टमेंट आहे उन ते असीं ॻाल्हायूं था उनजे मुख़्तलिफ़ शाख़ुनि ते उन डिसिप्लिन जे शाख़ुनि ते ॻाल्हायूं था या लिसानियात आहे जेके बि जदीद इल्म आहिनि त उन्हनि वटि में जेको कुझु असां वटि आहे उहो असां वटि कीअं आहे त सिधी ॻाल्हि आहे तर्जुमे जे वसीले आहे अच्छा हिन वक़्तु मौजूदा सूरत में या मौजूदा दौर में तव्हां तर्जुमे निगारी किथां ॾिसो त छा उन क़िस्म जा तर्जुमा थियनि पिया ऐं छा उहे पंहिंजे फ़नी हवाले सां पूरा लहनि था न त थोरो ॻाल्हाईंदा था असल में हिकिड़ी त ॿी शइ मूंखां सवेर करे अची वई मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़्यालु आहे त जीअं ॿारु ॼमंदो आहे त उनजी जेका घणी तणी वाध वेझ जी ज़रूरत आहे उनजी अमड़ जो खीरु हूंदो आहे जीअं वॾो थींदो आहे तीअं उनखे वरी लटा कपिड़ा खपंदा आहिनि उहे जेकॾहिं फ़र्ज़ु कयो ग़रीब खां ग़रीब माउ आहे त उहा घर जे सफ़ा ग़रीब आहे मिसकीन आहे उन घर जे ॿियनि कपिड़नि मंझां बि पंहिंजे बचे जा कपिड़ा ठाहे सघे पर जीअं जीअं वॾो थींदो वेंदो त उन जूं ज़रूरतूं बि वधंदियूं हाणे वॾे थियण लाइ उन ज़रूरतुनि जो पूरा ज़रूरी आहे त आउं सम्झां थो त जेको इहो तर्जुमे जो अमल आहे तव्हांजे सवाल ॾांहुं अचूं था उहो ईअं आहे त हिकिड़ी अहिड़ी ॿोली जेका पंहिंजे ॻाल्हाईंदड़नि जूं जेतिरियूं बि ज़रूरतूं आहिनि जे नंढे ॿार जूं ज़रूरतूं थींदियूं उहे पूरियूं करे थी पर जीअं जेकॾहिं उन ॿोली खे वॾी ॿोली थियणो आहे शाहूकार ॿोली थियणो शाहूकार ॿोली थियणो आहे उनखे तरक़ी याफ़्ता ॿोली थियणो आहे उनखे दुनिया जे वॾियुनि ॿोलियुनि सां कुलो कुल इन मिलाए बीहणो आहे त उनखे जीअं असांखे ॿार जी ज़रूरतूं पूरियूं करण जे लाइ असांखे घणो कुझु वठिणो पवंदो उहो सभु कुझु असां पाण त कोन था ठाहियूं
स्वेटर, टोपी, उन जा कपड़ा, जेको कुछ आहे बाज़ार मां ख़रीद था कयूं। तंहिंजे करे असांखे बि पंहिंजी ॿोलीअ में जेसीं ताईं असीं सॼी दुनिया जहान जो जदीद तरीन इल्मु, उहे समूरियूं शयूं जेके वॾियूं ताक़तवर आहिनि, ज़बरदस्त आहिनि, जंहिंजे ज़रिए सॼी दुनिया खे माण्हू फतेह करे वेठा आहिनि, उहे सभु शयूं, उहे समूरा इल्मु असीं तर्जुमो नथा कयूं। पंहिंजी ॿोलीअ जो दामन जेसीं ताईं तर्जुमे सां भरे नथा छॾियूं, तेसीं ताईं असां पंहिंजी ॿोलीअ खे उन उरूज ताईं वठी नथा वञी सघूं। असांजे ज़हन में, असांजे ख़्याल में, असांजे फ़िक्र में, असांजी सोच में वॾियूं तब्दीलियूं तॾहिं ईंदियूं जॾहिं असीं सॼी दुनिया जहान जे इल्म खे पंहिंजो कंदासीं। ऐं उहो तॾहिं करे सघंदासीं जॾहिं असां वटि अहिड़ा माण्हू तर्जुमे करण वारा हूंदा। मिसाल तौर कल्ह असां वटि हुआ, अॼु असां वटि तमामु, असीं मिसाल तौर इब्राहिम जो मरी वियो, रसूल बख्श पली जो मरी वियो, असांजो कलीश बेगो उन अञा पुराणो दौरु आहे। हाणे असां वटि तर्जुमे निकारी जे हवाले सां हिन वक़्तु असीं ॾिसूं, मिसाल तौर मोहतरम अल्ताफ़ शेख आहे, हुन नालो सफ़रनामे जे लाइ मशहूरु आहे, पर हुनजा खोड़ सारा तर्जुमा पिया आहिनि, ज़बरदस्त तर्जुमा कया। हिकिड़ो माण्हू असां वटि आहे साईं अता मोहम्मद बबलू, हा उनखे उनजे तर्जुमनि जो हिकिड़ो ख़ासि जान, ख़ासि दाइरो आहे। तंहिंजे करे असांखे हिन मूंखे ॿ नाला सुझनि था। मिसाल शफ़क़त क़ादरी आहे, उहो डायरेक्ट फ्रेंच मां बि तर्जुमा करे थो ऐं हुनखे अचे थी, ऐं फारसी मां बि तर्जुमा करे थो, हुनखे अचे थी। पर असांखे उहे वॾियूं ॿोलियूं, तरक़ी याफ़्ता ॿोलियूं, रूसी आहे, जर्मन आहे, इटालियन आहे, डच आहे, पोर्चुगीज़ आहे, स्पेनिश आहे, चाइनी आहे, एॾियूं जापानी आहे, उहे तमामु वॾियूं तरक़ी याफ़्ता ॿोलियूं जंहिंमें सॼे दुनिया जहान जो इल्मु माना हंगामी बुनियादनि ते दुनिया में को किताबु, वॾो ज़बरदस्त किताबु, कंहिं बि इल्म जो अहम किताबु आयो न आहे, जापानी में तर्जुमो थियो न आहे, आयो न आहे कोरियन में तर्जुमो थियो न आहे, आयो न आहे चीनी में तर्जुमो कयो न आहे। असांखे बि हिन वक़्तु असांजी जेका तर्जुमे जी सूरत हाल आहे, उन में असीं ॾिसूं था त असां वटि फिक्शन जा तर्जुमा घणा आहिनि, नावल जा तर्जुमा घणा आहिनि, कहाणियुनि जा तर्जुमा घणा आहिनि, शाइरी जा तर्जुमा घणा आहिनि। दोस्त ॾाढा न थियनि, खोड़ सारा अहिड़ा दोस्त आहिनि, कहाणीकार आहिनि, शाइर आहिनि, कहाणी नथी नाज़ुल थिए, शाइरी नथी नाज़ुल थिए त हिकु तर्जुमो करे था छॾी, सवलो आहे। तंहिंजे करे असांखे दुनिया जहान जा एॾो ॿिया समूरा डिसिप्लिन, मिसाल तौर एंथ्रोपोलॉजी ते असां वटि को किताब ई कोन्हे को। सही। तंहिंजे करे असांखे माण्हू खपनि। मोहम्मद इब्राहिम जो ब्यूरो ऑफ ट्रांसलेशन त ऐलान त थियो, पर हुन कयो त कुझु बि कोन्हे। इवन असांखे तर्जुमे में जेको सभ खां वॾो तर्जुमे जो अमल हिकिड़ो पेचीदा अमल, एॾो सादो अमल आहे ई कोन्हे। हाणे हुन एॾी वॾी पेचीदा मशीन खे जेको हुनजा नट बोल्ट आहिनि, उन्हनि खे जेको खोलींदो, उहो छा आहे, तर्जुमे जे अमल में जेके इहे औज़ार आहिनि, उहो सभ खां वॾो बहितरीनु औज़ार, पहिरियों जेको अहम औज़ार आहे, अहम औज़ार में जा हिकु औज़ार आहे, उहो आहे लुग़त। हाणे सूरत हाल छा आहे, सिंधी ॿोलीअ में हिंदीअ जी लुग़त जेका मौजूदु आहे, उहा बि उर्दू, हिंदी उर्दू लुग़त तां तर्जुमो कई वई आहे। मिसाल तौर अलिफ़ ते, अलिफ़ मद आ ते जेकॾहिं हिंदी उर्दू लुग़त राजेश्वर राव असगर जी, उन में 450 एंट्रीज़ आहिनि। जेकॾहिं अलिफ़ मद आ ते, त सिंधी वारी लुग़त में उन में बि कैंची हणी 200 एंट्रीज़ कई वियूं, या मुंहिंजे ख़्याल में 180 एंट्रीज़ आहिनि। त असांखे हिकिड़े पासे खां हिकिड़ो पासो इहो आहे, असांखे दुनिया जहान जे, ऐं ख़ुदि पाड़ेसरी ॿोलियूं आहिनि असांजी, पश्तो असांजी पाड़ेसरी ॿोली आहे, पंजाबी असांजी पाड़ेसरी ॿोली आहे, सराइकी असांजी पाड़ेसरी ॿोली आहे, बलोची आहे, ब्रावी आहे, गुजराती आहे, राजस्थान में खोड़ सारी ॿोलियूं आहिनि। इन्हनि सभिनीनि वटि बल्ती आहे, गिलगिती आहे, शीना आहे, बलोचिस्ती आहे, खवार आहे, पाकिस्तानी ॿोलियूं निकिरियूं। हिकिड़ियूं असांजे आसे पासे ॿोलियूं, अफ़गानिस्तान जी दरी आहे, ईरान जी फारसी आहे। वॾो ज़ख़ीरो खपे, लुग़तुनि जो खपे, छो त हिकिड़े तर्जुमे निगार खे जेसीं ताईं इहे टूल्स न आहिनि, त उन ॿी ॿोलीअ खे ऐं ॿियो वॾो इल्मु खपे। त हिन वक़्तु जेका असांजी तर्जुमे जी सूरत हाल आहे, अहिड़ा पर अदब ऐं फ़लसफ़ो इल्मनि जी माउ आहे, पर अदब का घटि शइ त कोन्हे का। मिसाल तौर हिकिड़ो माण्हू आहे, नावल लिखियो आहे, अतीक रहीमी, हुनजो नावल आहे संग सबूर। हाणे पहिरियों त इहो जेको पथर आहे, जंहिंखे अफ़गानिस्तान में हिकिड़ी ख़ासि अहमियत हासिल आहे, हाणे जेसीं ताईं असीं अफ़गानिस्तान जे रस्म, रीत रस्म खां, हुनजे मज़हब खां, हुनजे अक़ीदनि खां, हुनजी उथणी वेहणीअ खां, हुनजे टोटम एंड टेबूज़ खां, हुनजे फाना ऐं फ्लोरा खां
उनजे वण टिण पखियुनि ताईं वॾियुनि ताईं गुलनि ताईं असांखे मालूमात कोन्हे, इल्मु कोन्हे, त असांखे कहिड़ी ख़बर त इहो जेको पथर आहे इन जी अहमियत कहिड़ी आहे। जंहिंखे बुनियादु बणाए अतीक रहीम हिकिड़ो नावल लिखियो, असांखे सबूत अलामती नावल आहे, ॾाढो ज़बरदस्त अफ़गान औरत जी ज़िंदगी जेका नुमाइंदगी थो करे, ख़ासि तौर ते मुजाहिदीन ऐं तालिबान इरा में जेका औरत सां जेका जुठी थी आहे, तादी त तर्जुमे निकारी जे लाइ हिकिड़े पासे खां इहा असीं खुटल आहियूं। इन मामले हिन वक़्त ताईं का बि सिंधीअ में पछतो जी लुग़त कोन्हे का, सिंधी पछतो, पछतो सिंधी, का पंजाबी लुग़त कोन्हे का, पंजाबी सिंधी, सिंधी पंजाबी। सराइकी जी हिकिड़ी लुग़त आहे, उहा बणपूरी आहे, शौकत मोगल जी हुनखे तर्जुमो कयो आहे। हिंदीअ जी लुग़त कोन्हे का, संस्कृत जी लुग़त बदर धामराए तर्जुमो कयो आहे, उहा बि उर्दूअ में संस्कृत उर्दू लुग़त खे तर्जुमो करे सिंधी में आंदो वियो आहे। त तर्जुमो वरी बि असीं ॾिसूं था त इहो कमु तर्जुमेकार ई कनि पिया, ऐं तर्जुमे जे अमल में जेका ज़रूरत आहे उहा हिकिड़ो असांजो इहो खुटल पासो आहे। ॿियो पासो आहे त असांजी यूनिवर्सिटियुनि में किथे बि इहो ट्रांसलेशन स्टडीज़ जो डिपार्टमेंट, माना इहे चइजे असां इदारा जेके आहिनि माना दिलचस्पी कोन्ह था वठनि, असांजे इदारे हिन मामले में बिल्कुलु कोन्हे। माना जेको थोरो घणो कमु थिए पियो त माण्हू पंहिंजो ज़ाती उहो सरकारी बिल्कुलु इंफ़रादी तौर ते कमु थिए थो। हिन वक़्तु असांखे ॿोलियुनि जे मामले में माण्हू खपनि जेके वॾियूं ॿोलियूं ॼाणींदा हुजनि, डायरेक्ट उन्हनि मां। ईअं कोन्हे को मिसाल तौरु मां चवां थो त भाई हिकिड़ो माण्हू जर्मन मां तर्जुमो करे, इहा सभ खां सुठी ॻाल्हि, पर जेके दोस्त अंग्रेज़ी मां तर्जुमो कनि था, फ़र्ज़ु कयो गुंतर ग्रास जो नावल उहो अंग्रेज़ी मां तर्जुमो थिए थो, जंहिं अंग्रेज़ीअ में तर्जुमो कयो उन वक़्तु जर्मनी मां कयो। हिन वक़्तु असां वटि पाइलो कोइलो घणो तर्जुमो पियो थिए, हिन वक़्तु असां वटि एलिफ शफ़क़ तर्जुमो थी आहे, ऐं ओरहान पामुक उर्दू में तर्जुमो थियो आहे, ऐं हुन त लिखियो तुर्कीअ में, उहो अंग्रेज़ी में तर्जुमो थियो, अंग्रेज़ी मां कंहिं उर्दू में डायरेक्ट उन्हनि जी ॿोलियुनि मां असां वटि घटि तर्जुमा था। तंहिंजे करे हिकिड़ो त असांखे इहो पासो खपे, ताक़तवर पासो, त असां वटि जर्मन, फ्रेंच, इटालियन, स्पेनिश, पोर्चुगेज़ी, जेके बि डेनिश, डच, मुख़्तलिफ़ ॿोलियूं आहिनि, अरबी, फारसी, चाइनी, चीनी, जापानी, कोरियाई, तामिल, तेलुगु, मलयालम माण्हू खपनि जेके हिन सॼे अदब खे उन्हनि ॿोलियुनि मां सिधो सो तर्जुमो कनि। हुन तर्जुमे जी पंहिंजी जॻह ते अहमियत आहे, छो त जॾहिं तव्हां अंग्रेज़ी मां कयो था त उहो तर्जुमे जो तर्जुमो आहे। हाणे इहो अलॻि बहस आहे तर्जुमे जे फ़न में, तर्जुमे जी जेका तर्जुमे जा नज़रिया आहिनि, मुख़्तलिफ़ तर्जुमे निगारी जा जेके नज़रिया आहिनि, उन्हनि में इहो अलॻि बहस आहे त इहो तर्जुमो जेको आहे डायरेक्ट तर्जुमो जेको आहे या ॿोलीअ मां तर्जुमे जो तर्जुमो आहे, इन जी केतिरी अहमियत आहे, इहो हिकिड़ो अलॻि मामलो। ठीकु आहे, जेको हाणे तव्हां ॻाल्हि कई आख़िर में तर्जुमे जा नज़रिया, इन तर्जुमे जे नज़रिया कहिड़ा आहिनि, ऐं उहे जेके दुनिया बानीकार कयो विया पाण खणी पिया, इन्हनि जे पुठियां बि के माण्हू हुया न, ईअं त हाणे मिसाल तौरु असांखे सभ खां पहिरियों जेको इल्म जो अबो आहे उन जेको शाइरीअ ते किताबु लिखियो पोइटिका, जंहिंजो सिंधीअ में ख़ुदि 3 तर्जुमा थिया, इन में हू जॾहिं फ़न ऐं फ़िक्र जे बारे में जेको नज़रियो पेश थो करे, फ़न ऐं फ़िक्र जे बारे में, शाइरी जे बारे में, अदब जे बारे में, तख़लीक़ जे बारे में जेको नज़रियो पेश, इहो ख़ुदि ईअं ई आहे। मिसाल तौरु हू चवे थो त हिकिड़ो जेको माण्हू आहे उहो जॾहिं अफ़लातून बि जमूरिया में ॻाल्हि करे थो, त हिकिड़ो माण्हू जॾहिं हिकिड़ी ॻाल्हि करे थो, का बि शइ पेश थो करे, त उहा शइ उहा नकुल जो नकुल आहे हुनजे ख़्याल मुताबिक़, त उहा जेका असुलु आहे उहो त जेको क्रिएटर आहे, जेको मुतलक आइडिया आहे, एब्सोल्यूट आइडिया आहे, जेको ख़ुदा आहे, असुलु त हुनजे या उनजे तस्वर में आहे। हाणे वरी ख़ुदा पंहिंजे तस्वर मुताबिक़ उहा शइ हिते ठाही, खट ठाही, अच्छा इंसान खे ॾिनई तस्वर, उहो हाणे उहो तस्वर जो तस्वर आहे, उहो नकुल जो नकुल आहे। तंहिंजे करे असांखे पहिरियूं शयूं त उतां मिलंदियूं, माना असांखे घणा पहिरां जेके नज़रिया आहिनि, उन्हनि जा जेके विज आहिनि उहे यूनान जा असांखे मिलंदा। उन खां पोइ हाणे तर्जुमे निगारीअ में तमामु घणा खोड़ सारा स्कूल ऑफ थॉट आहिनि मुख़्तलिफ़। मिसाल तौरु उन मां 2 त मशहूरु आहिनि। हिकिड़ो आहे त तर्जुमे करण में लफ़्ज़ी तर्जुमो करे, जेको कुझु आहे जीअं जो तीअं तर्जुमो करे, माना जेको न पेश कयो आहे। ॿियो आहे त मफ़हूम खणी अचो, इहे 2 अहम हिन वक़्त ताईं, हूअं त उन जा तमामु घणा डिपार्टमेंट्स आहिनि या उनजी शाख़ूं आहिनि तर्जुमे जूं, या तर्जुमे जे नज़रिए ते जेको कमु थियो आहे। सिंधीअ में इन मामले में सिंधी असां वरी बि मिसाल तौरु तर्जुमे निगारीअ ते ख़ुदि तर्जुमे निगारी जे फ़न ते, फ़िक्र ते, तारीख़ ते सिंधीअ में को बि किताबु
उर्दू में तव्हांखे वरी मिली वेंदा। हा इहा असांजी गुरबत आहे, इहा असांजी इल्मी गुरबत आहे त असांखे चंद मज़मून त मिलनि था, चंद मज़मून, पर असांखे को किताब कोन थो मिले। उनजो सबबु ख़ुदि सरकारी इदारा पाइनि, असीं पाण पायूं। असांखे बि इहा महिनत करणु खपे। असांजा उहे पेशरो जेके आहे, असांजा वॾा जेके आहे, उन्हनि खे ख़ुदि इन मामले ते महिनत घुर्बल महिनत करणु खपे आहे। ऐं असांखे जीअं ॿियनि मामलनि में असांखे कुझु घणो कुझु ॾेई विया, हिकिड़ी वाटूं ठाहे विया, तग ठाहे विया, त इहो तग बि ठहणु खपे। सही। अच्छा, जीअं ॿियनि ॿोलियुनि मां सिंधीअ में तर्जुमो थियो आहे ऐं घणी तादाद में थियो आहे, त छा ईअं सिंधीअ मां ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमो थियो आहे? हाँ, सिंधीअ मां बि ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमा थिया आहिनि ऐं अंग्रेज़ीअ में बि तर्जुमा थिया आहिनि। छो त अंग्रेज़ी वॾी ॿोली आहे, बैन अवी ॿोली आहे। अंग्रेज़ी वॾी ॿोली, बैन अवी ॿोली, हिकिड़ो त हुनजो अंग्रेज़नि जो, अमेरिका जो, बर्तानिया जो, चाचनि मामनि जो पाण में मामा फांटे उन्हनि जो साम्राजी किरदारु आहे। हिन वक़्तु सॼी दुनिया जे मथां हक़मत करे वेठा आहिनि। पर ॿियो पासो इहो बि आहे त अंग्रेज़ी ॿोली हर हफ़्ते हज़ार ई लफ़्ज़नि खे, ॿियनि ॿोलियुनि जे लफ़्ज़नि खे पाण में क़बूल करे समाए थी। ऐं दुनिया जहान जा इदारा एॾा ताक़तवर आहिनि, दुनिया जहान जी शयुनि खे। मिसाल हिकिड़ो असांजो उर्दूअ जो लेखक हुयो मोहम्मद उमर मेमन, मरी वियो आहे। असां हुनजो कमु पढ़ियोसीं त उन उते हिकिड़ो सालियानो एनुअल हिकिड़ो जर्नल कढंदो हो अमेरिका में, जंहिंमें उहो हितां जूं ख़ासि करे उर्दू जो लिखण तर्जुमो करे पेश कंदो अंग्रेज़ी में। पर हिते मूंखे यादि आहे अचे थो त डॉक्टर आसिफ़ फरखी पाकिस्तानी ॿोलियुनि जो जेको अदब आहे उनखे तर्जुमो कयो अंग्रेज़ी में। उनमें सिंधी कहाणियूं बि शामिल हुयूं, उनमें पंजाबी कहाणियूं बि शामिल हुयूं, पश्तो कहाणियूं बि शामिल हुयूं। ऐं उहो वरी हिंदुस्तान में उहो ख़ुदि शाया थियो। ईअं असांजो जेको सिंधी अदब आहे उहो उर्दू जी मार्फत ॿियनि ॿोलियुनि में। मिसाल तौर मूंखे यादि पियो थो ताज़ो ई हिकिड़ो पंजाबी रिसालो मूं वटि ईंदो आहे, पढ़ंदो आहियां, पंचम जे नाले सां, माहवार पंचम, लाहौर मां निकिरंदो आहे। उनमें पीर हसानुद्दीन राशिदी जेको शाहिदाए शहीद ते आर्टिकल लिखियो उहो पंजाबी में हुन में शाया थियो आहे। ईअं मिसाल तौरु खिलड़ी शेख हयाज़ जी कहाणी आहे, उहा पंजाबी में शायदि ईअं अमर जलील, शेख हयाज़, अच्छा भिटाई, असांजो खोड़ सारो लिटरेचर, शाइरी ऐं कहाणी ख़ासि तौर ते उर्दू में त तमामु घणो त शाया थियो आहे ऐं पंजाबी में बि शाया थियो आहे। ईअं एकड़ बेकड़ शयूं ब्राहवी में तर्जुमो थियूं आहिनि, बलोची में थियूं आहिनि। मुंहिंजो दोस्त आहे गफ़ूर जान सासोली, 2011 में असांजी मुलाक़ात थी, कचहरी थी, त हुन ॿुधायो अयाज़ खे ब्राहवी में तर्जुमो कयो आहे ऐं हुनजी कोशिशि हुई त सॼो अयाज़ ब्राहवी में शाइरी बि कयो आहे, तर्जुमो थिए। ईअं असां पश्तो में बि असांखे शयूं मिलनि थियूं, तर्जुमो थियनि थियूं। ॿियनि ॿोलियुनि ते जीअं त मूंखे एतिरी ख़बर न आहे, बल्कि शीना, बुरुशिस्की, ख्वार या ॿियूं जेके ॿोलियूं आहिनि उन्हनि जी। ईअं हाणे त जेका आहिनि त असां वटि शाह लतीफ़ जी शाइरी ॿियनि ॿोलियुनि में बि तर्जुमो थिए थी, जीअं पंजाबी में थी आहे, अंग्रेज़ी में थी आहे, उर्दू में थी आहे। त शाह लतीफ़ जो जेको ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमो थिए थो, छा उनजो लफ़्ज़ ऐं चवंदो साॻियो ई रहे थो या हर को पंहिंजे तर्जुमे जे हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे? जीअं लतीफ़ खे असां चवंदा आहियूं जेको इन पासे इन लतीफ़ जी शाइरी खे जंहिं पासे बि छिकियो उन पासे हलंदी आहे। जेकॾहिं मौलवी हुनखे मौलवी पेश करे त मौलवी थी वेंदो आहे। जेकॾहिं हिकिड़ो सोशलिस्ट माण्हू हुजे उनखे सोशलिस्ट हवाले सां तर्जुमो करे त उन तरीक़े सां थी वेंदो आहे। पोइ ईअं ई जेके लतीफ़ खे ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमो कयो वियो आहे, त छा उनजो रस ऐं चस्मी साॻियो ई आहे या उन सां कुझु इख़्तिलाफ़ वग़ैरह रखी सघनि? हिकिड़ो त मां हिन सुवाल खे, इहो जेको पुराणो सुवालु आहे, बार बार थींदो रहियो आहे, मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ लेखकनि खां या खोड़ सारनि नक़ादनि ऐं दानिश्वरनि इहा ॻाल्हि कई आहे, कंदा रहिया आहिनि त शाइरी जो तर्जुमो करणु ॾुखियो आहे। ऐं सम्झां थो त इहो हिकु त कंहिं बि ॿोलीअ में छा ॿी ॿोलीअ में जेको कुझु तर्जुमो थिए उन लाइ जे त ॿिन्ही ॿोलियुनि जो इल्मु हुजणु, न रुॻो ॿिन्ही ॿोलियुनि जो, पर हिकिड़ी सकाफ़त जॾहिं ॿी सकाफ़त में इहो तर्जुमे जो अमल मूं सवेर बि चयो त इहो बि हिकिड़ी लिखणीअ जो, हिकिड़े ड्रामे जो, कहाणीअ जो, नावल जो, शेर जो ॿिए ॿोलीअ में तर्जुमो न आहे, पर हिकिड़ी सकाफ़त जो ॿी सकाफ़त में तर्जुमो। हिकिड़ी सकाफ़त ॿी सकाफ़त में मुंतक़िल थिए थी। ढकण मथे ढोल जा पोचा ॾिठमि पेर, ॼातुमि तई वेर त कोची कंदो प्रीतड़ी,
हाणे इहो ढकण भञण जो जेको अमल आहे इहो एॾो पठाणनि में त आहे कोन। सही। ऐं ढकणी त असांजा माण्हू भञंदा आहिनि, जॾहिं शादी थींदी आहे त घोट खां ढकणी भञाए बि आहे। तंहिंजे करे भिटाई खे हुनजो मफ़हूम त असीं पुॼाए सघूं था, ऐं हूअं बि माना इहो ॾाढो ॾुखियो अमल आहे हिकिड़े हवाले खां। त मां चवां थो अथा मूंखे ॾाढी तकलीफ़ आहे, तव्हां चओ था मूंखे बि ॾाढी तकलीफ़ आहे। ऐं इहो बैरोमीटर किथां आणियूं जेको तूं जीअं मुंहिंजी तकलीफ़ जी नुमाइंदगी करे मूंखे केतिरी आहे, मूंखे केतिरी आहे। तंहिंजे करे इहो जेको तर्जुमे जो अमल आहे इहो नेकीअ जो अमल आहे, इहो वॾो ख़ूबसूरत अमल आहे। जेको कुझु बि वञे थो उहो ज़रूरु असांजो वन ऐं वास, असांजो रंग, असांजो रूप, असांजो गम ऐं ख़ुशी, असांजी सुम्ह, असांजी रीत रस्म, कुझु न कुझु असां ॿियनि ॾे मोकिलियूं था ऐं कुझु न कुझु ॿियनि खां वठूं था, ज़रूरु थिए थो। ईअं न आहे त असीं माना इहो मुमकिन न आहे या इहो ॾुखियो आहे, ॾुखियो ज़रूरु आहे। इन माना में त असांखे उन ॿिए समाज जी उहा ओतिरी घुर्बल ॼाण हुजे, मुकमल थो थिए। ईअं त असीं किथे कोई ॾुखी शइ हुजे, मिसाल तौरु ख़ुदि तर्जुमे में जेको टर्मिनोलॉजी जो मसइलो आहे, इस्तिलाह साज़ीअ जो मसइलो आहे, त तव्हां ठाहियो कीअं था। ॿियो तर्जुमे में चवणियूं पहाका, हाँ मिसाल तौरु साॻिया लाटू साॻिया चुग, असीं ॿियो त ठहियो जेके जंहिंखे उर्दू असांजा खोड़ दोस्त आहिनि जंहिंखे माना उहो छा घर जी चवणु न खपे ॿोली आहे, उन लाइ इज़त एतिरा घर जी लोंडी आहे। उर्दू उन्हनि जे लाइ माना पंहिंजी ॿोली आहे, सफ़ा सवली आहे। को दोस्त चए बसि साॻिया लाटू साॻिया चुग, हाणे उते जो उते मूंखे ॿुधाए केरु त बाबा इन जो उर्दू में कीअं माना मुहावरे जो चवणीअ जो ठीकु साॻी माना में साॻे सेंस में, त इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो महिनत वारो कमु आहे ऐं घणी इल्म जो घुर्जाऊ आहे। त असांजो जेको तर्जुमो थियो आहे, मिसाल हिकिड़ो त बुनियादी इंसानी गुण आहिनि। असांजा जेके शाइर आहिनि सॼी दुनिया जा वॾा शाइर आहिनि, तर्जुमे खां हटी करे मौजूदु आहे, उहे छा जी नुमाइंदगी था कनि? उहे इंसानी गुणनि जी नुमाइंदगी था कनि, इंसानी समाज जे भलाइनि जी नुमाइंदगी था कनि। मिसाल तौरु रहमान बाबा जो हिकिड़ो शेर आहे, सड़े त सड़े पारंग न सड़े पीज़ी, सड़े हक़ादी चे खुई त सड़ो विनी। हाणे हिन में छा आहे? मां हिन जो तर्जुमो थो कयां, चए थो सड़े त सड़े पारंग न सड़े पीज़ी, माण्हुनि खे माण्हूअ जो रंग आहे, माण्हूअ जहिड़ो रंग आहे, माण्हू जहिड़ी शकिल अथसि, इन में हू माण्हू न थी वञे। सड़े हक़ादी चे खुई त सड़ो विनी, माण्हू उहो आहे जंहिंमें माण्हू जो गुण ॾिसी। हा इहा शइ इन में इहा शइ त असीं मुंतक़िल करे सघूं था। भिटाई हुजे या रहमान बाबा हुजे, मस्तौकली हुजे या ख़ाजा फरीद हुजे या बुले शाह हुजे या कवि असांजो कबीर हुजे, जेको बि दुनिया जो भलो शाइर या रूमी हुजे। भिटाई जॾहिं आउं चवां थो त माना खोड़सारी इहा त तव्हां अब्दुल गफ़ार सूमरे हिकिड़ो जेको शाह जो रिसालो हुन त तशरीह लिखी आहे, मतन हुनजो ॾिनो आहे। डॉक्टर नबी बख़्श बलोच जे शाह जे रिसाले जी तदवीन कई आहे असांजे अब्दुल गफ़ार सूमरे, हुनमें हुन भिटाईअ सां ठहकंदड़ फारसी जा शेर ॾिना, साॻी तव्हांखे मफ़हूम मिलंदो, साॻी माना मिलंदो। इहो त करे सघे। असांजा जेके ॾिसंदड़ दोस्त आहिनि, ॾिसंदड़ दोस्तनि वटि जेकॾहिं सवाल आहिनि त उहे सवाल पुछी सघनि था। जेकॾहिं सवाल असांजा आया बि आहिनि त कंहिं महिल दोस्त चवंदो जेकॾहिं सवाल कंहिंजो आयो आहे त उहो असांखे ॿुधाइजो, करे सघूं। वरी बि असां वटि हिकिड़ो सवाल तव्हां हिते फन ते त ॻाल्हायो, वरी बि वरी आख़िरी में इहो जेके मोट ते सवाल खोड़ आहिनि, पर असां वटि टाइम 40 मिंट थी सघे थो ॿियनि दोस्तनि बि सवाल कया हुजनि, पोइ उन खां अॻु हिकिड़ो सवाल कयो थो वठां त हिकु सुठे जेको तर्जुमे निगाह में कहिड़ी हुअणु घुरिजे? तव्हां विच में ॻाल्हायो आहे, पर तफ़सीली जेकॾहिं हिकु सुठो जेको तर्जुमे निगाह में कहिड़ियूं ख़ूबियूं हुजणु घुरिजे? हिकिड़ो त माना बुनियादी जेका हुनजी घुरिज आहे उहा त हू पंहिंजे जेको तर्जुमे निगाह जंहिं फील्ड जो तर्जुमे निगाह, हिकिड़ो जनरल तर्जुमे निगाह आहे, ख़ासि था करे माना हुनखे घणा मौज़ू आहिनि, घणा सब्जेक्ट आहिनि। हिकिड़ो माण्हू आहे जेको बायोलॉजी खे ट्रांसलेट थो करे, बायोलॉजी जो तर्जुमो थो करे। हिकिड़ो माण्हू आहे जेको आर्कियोलॉजी जो किताब तर्जुमो थो करे। हिकिड़ो माण्हू आहे जेको पॉलिटिकल साइंस जो किताब तर्जुमो थो करे, तारीख़ जो तर्जुमो थो करे, या फ़लसफ़े तारीख़ जे फ़लसफ़े ते को किताब हुन तर्जुमो थो करे। त पहिरीं ॻाल्हि त उन माण्हूअ खे उन सब्जेक्ट में कुझु उन वटि हुजणु खपे, जंहिं सब्जेक्ट मां उहो तर्जुमो थो करे उन सब्जेक्ट जूं जेके बि घुरिजूं आहिनि उन सब्जेक्ट जे मर्कज़ी ख़्याल फ़िक्र ऐं फ़लसफ़े खां वाक़ुफ़ु हुजे।
उन में थींदड़ तरक़ी खां वाक़ुफ़ु हुजे ऐं उन जी जेका टर्मिनोलॉजी आहे उन जी जेका उन असीं डिसिप्लिन चऊं या इल्मु चऊं उन में जेका वाध ऐं वेझ थी आहे वाध वेझ थी आहे तरक़ी थी आहे अवसर थी आहे उन खां वाक़ुफ़ु हुजे ऐं जंहिं ॿोलीअ में करे थो ऐं पंहिंजी ॿोलीअ खां पोइ उनजे ग्रामर खां उनजे क़वाइद अंशा खां उन जेके बि पंहिंजी ॿोलीअ जा बि जेके उनखे वसी तरह इल्मु हुजणु खपे। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू आहे जेको मेडिकल मूंखे यादि अचे थो आशिक़ हुसैन अल बदरी उन हिंदी ॿोलीअ में ॿ असांखे लुग़तूं ॾिनियूं हिकिड़ी अंग्रेज़ी ऐं सिंधी मेडिकल डिक्शनरी ऐं सिंधी अंग्रेज़ी मेडिकल डिक्शनरी त हुन माण्हूअ मिसाल तौरु हिकिड़ो लफ़्ज़ आहे उहो अंग्रेज़ीअ में उनजो सिंधीअ में उनजो तर्जुमो आहे सार उहो जॾहिं माण्हू पढ़ंदो त हुनखे ख़बर पवंदी इहा हुन माण्हू जी वसी तरह ॼाण हुई त अहिड़ी शइ खे जंहिंखे असीं डिक्शनरी में लुग़त में हिकिड़े लफ़्ज़ जे तर्जुमे तौरु ॾियूं था अहिड़ो लफ़्ज़ ॾियूं जेको ॻाढ़ो बि न हुजे छो त उहो अहिड़े उज़वे जी नुमाइंदगी करे थो हाणे न उन तर्जुमे निगार खे पहिरियों त पंहिंजी ॿोलीअ ते कमांड हुजणु खपे ऐं क़ाइदनि कानून खां वाक़ुफ़ु हुजणु खपे जंहिं मां करे थो उन खां वाक़ुफ़ियत हुजेसि जेको इल्मु आहे उन इल्म खां वाक़ुफ़ु हुजणु खपे घटि में घटि उन इल्म में हुनखे को सुठो मुतालियो हुजे हुनजा बुनियादी जेके किताब आहिनि क़ाइदा ऐं कानून आहिनि जेके बेसिक प्रिंसिपल्स ऑफ सोशलॉजी मिसाल तौरु असीं सोशलॉजी मां को किताब तर्जुमो था कयूं हाणे असांखे सोशलॉजी जे इल्म जी त ख़बर हुजणु खपे उनजे बेसिक प्रिंसिपल्स जी त ख़बर हुजणु खपे उनजी टर्मिनोलॉजी खां वाक़ुफ़ु हुजूं ऐं वरी पोइ पंहिंजी ॿोलीअ ते बि एतिरी कमांड हुजे त जेकॾहिं ज़रूरत पए निंदड़ की ॿोली आहे सिंधी ॿोली निंदड़ की ॿोली आहे इन जे बावजूदि जो पाकिस्तान में जेके बि ॿोलियूं ॻाल्हाईंदियूं आहिनि उन्हनि सभिनी में अदब जे लिहाज़ खां इल्म जे लिहाज़ खां सिंधी ॿोली सभिनी खां सघाई आहे पंजाबी खां पश्तो खां बलोची खां द्रावी खां मुक़ाबिलो ई कोन्हे सिंधी ॿोली अॻिते आहे इन जे बावजूदि ग़रीब ॿोली आहे निंदड़ की ॿोली आहे इन जे करे बि जो कोन्हे इदारा कोन्हे मिसाल तौरु असांखे हिकिड़ो इस्तिलाह ठाहिणो आहे हाणे एंथ्रोपोलॉजी मूं सवेर जो ज़िक्र कयो सिंधीअ में हिन ते को किताब ई कोन्हे लफ़्ज़ एंथ्रोपोलॉजी आहे हाणे हिनखे सिंधीअ में माना उहे माण्हू हुजनि आलिम हुजनि जेके ॿोलीअ जा लिसानियात जा माहिर हुजनि लिसानियात जे मुख़्तलिफ़ शाख़ुनि जा माहिर हुजनि जेके असांखे एंथ्रोपोलॉजीअ जो हिकिड़ो मुनासिबु ठहकंदड़ तुज़ सिंधी नालो ठाहे असां वटि जी इदारो त मौजूदु आहे लैंग्वेज अथॉरिटी पर उन जो यूनिट में इन हवाले सां कमु को बि कोन हिकु त हुनखे टाइम थोरो थियो आहे ऐं लैंग्वेज अथॉरिटीअ खे ॿियो त लैंग्वेज अथॉरिटीअ में मिसाल तौरु एतिराम लाइक़ आहिनि त जीअं डॉक्टर नबी बख़्श बलोच अची वेठो डॉक्टर नबी बख़्श बलोच सभिनी इल्मनि जो माहिर त कोन हो जेके ॿोली लिसानिया सां जेके बि मामला लॻा असीं लुग़त खे था वठूं लेक्सिकोग्राफी खे था वठूं लुग़त जे इल्म खे था वठूं या असीं सोशल लिंग्विस्टिक्स खे था वठूं हाणे असीं जॾहिं लिसानियात में अची था वञूं त असीं जॾहिं अदब ऐं लिसानियात जे इश्तराक खे ॾिसूं था त हिते असांजी खोड़ सारियूं शयूं आहिनि खोड़ सारा माण्हू आहिनि जिते त उते जेके माण्हू हाणे डॉक्टर नबी बख़्श बलोच हिकिड़े पासे न ॿोली जो मामिलो बि आहे उन सॼो जेको सिंधी पुराणो असांजो अरबी मां तर्जुमो थियल किताब आहे मज़हबी किताब आहे उहे लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां छपाए बजाए हिनजे जो दुनिया जो जदीद जेको लिंग्विस्टिक्स ते इल्मु आहे उहो असां वटि अचणु खपे हा असांखे हासिल न अचे जहिड़ा किताब असांखे मिलिया ऐं अहिड़ा खोड़ सारा किताब आहे जेके क़दीम दौर जा हुआ उन्हनि जी अहमियत में उन लाइ सिंधियत बि बोर्ड खे कमु करणु खपे सही त ईअं बि थिए थो हिकिड़े दोस्त सवाल कयो असांखे ॾिसे थो पियो आहे डिजिटल वर्ड सां लॻापियल आहे दोस्त पुनर चक्राणी सां ॾिसे थो उन्हनि सवाल कयो आहे त गूगल तर्जुमो निगारी जेको हिकिड़ो थिए पई ॿियनि ॿोलियुनि खां बि सिंधीअ में तर्जुमो थिए थो पर सिंधीअ खां बि ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमो थिए थो त उन गूगल तर्जुमे निगारीअ खे तव्हां किथां ॾिसो हिकिड़ो त मां इन मामले में कंप्यूटिंग लैंग्वेज जे मामले में बिल्कुलु मां एतिरी ॼाण कोन थो इन जो बहितर जवाबु असांजो अमर फयाज़ बुर्गो ॾेई सघे थो माजिद बुर्गी ॾेई सघे थो जेके इन जा ॼाणू आहिनि इन जे बावजूदि थोरो घणो मूं ॾिठो आहे त हिकिड़ी ॻाल्हि आउं महसूसु कयां थो उन में हिकिड़ो त मामिलो हीअ आहे त गूगल खे जेतिरो तव्हां सिंधीअ जो ज़ख़ीरो ॾिनो आहे गूगल तव्हांखे उहो ई तर्जुमो करे ॾींदो इन मतिलबु असांखे गूगल ते वधि खां वधि असांखे पंहिंजो जेको इल्मी ज़ख़ीरो आहे असांजी जेका वॉकेबुलरी आहे गूगल ट्रांसलेशन जी
ट्रांसलेटर जी वो वोकेबुलरी असांखे वधाइणी पवंदी हुनजी। न त तव्हांखे मिसाल तौरु हिकिड़ो को लफ़्ज़ आहे जेको लफ़्ज़ सिंधीअ में सट, मूंखे ॿाह में सट पइजी वई, सारियुनि जी सट थी रही आहे। हाणे जेकॾहिं उन सट खे ज़ेर ज़बर या जुमिले में न लिखिबो त असां वटि अञा सट जेका आहे सिट खे बि असीं उतरादी टे चवंदा आहियूं तॾहिं ज़ाहिर सुट कीअं सुटंदो। हाणे ज़ेर ज़बर पेश न हुजे, सिंधीअ में रुॻी जुमिलो हुजे मूंखे सट आई ऐं मूं सुट खयों, या सट सुठी न थी, सट सुठी न थी आहे सारियुनि जी सट। त हाणे जेकॾहिं तव्हां गूगल ट्रांसलेटर खे इन जा सभिनी जा अलॻि अलॻि तर्जुमा नथा ॾियो त हू त तव्हांखे हिकिड़ो ई तर्जुमो ॾींदो। ऐं जे ईअं थो त उहे जेके तर्जुमा आहिनि, छो त उर्दू में बि गूगल ट्रांसलेटर ज़रिए तर्जुमा थियनि था, पर तर्जुमे निगार में ख़बर आहे तर्जुमे निगार ते पाण वरी महिनत कंदा आहियूं। हिकिड़ो तर्जुमो गूगल ट्रांसलेटर खां करायूं, फौरी तौर ते थी वियो। हाणे उहो ॾिसंदा त हिते किथे किथे गूगल ट्रांसलेटर कोई मुनासिबु लफ़्ज़ न हो जेको हाणे असांखे पाण ॾियणु खपे। तंहिंजे करे उन ते अञा कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं इहो तमामु सुठी ॻाल्हि आहे त असीं हिकु वक़्तु गूगल ट्रांसलेटर ज़रिए असां जेका असांजी आम जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा त असीं ॾाढो हिकिड़ो वॾो कमु थियो आहे। त हिकिड़ो स्पेन जो माण्हू आहे, उन सां स्पेन में मां सिंधीअ में जुमिलो लिखां उनखे स्पेनी में थी मिले, उहो स्पेनी में लिखे उहो मूंखे सिंधीअ में थी मिले। इहा हिकिड़ी तमामु सुठी पेशरफ़। जीअं असां ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि, सवाल बि खोड़ सारा आहिनि, दोस्तनि जा बि सवाल हूंदा, पर जीअं त असां वटि टाइम रखियलु हुयो 40 मिंट, त कोशिशि कंदासीं त अॻिते बि ईअं ई फ़िक्री बहको कराईंदा रहूं ऐं अवां जी ख़िदमत कंदा रहूं।